डहर की लेबर कॉलोनी जा रहवासी जागी पैर चूंडियल नुमाइंदन MP MNS टाउन कमेटी के चेयरमैन जिले इंतजामिया समेत लेबर डिपार्टमेंट के कूड़न दिलासन का तंग ऐं मायूस थी पांजी मदद पाण तहत कॉलोनी में तरक्याती कम शुरू कराए ॾिना। कॉलोनी के हिक रस्ते की सवत करे पत्थर उछलाइण जो अमल शुरू किया है। इन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे लेबर कॉलोनी जे लाइ ठाहियल कमेटी के चेयरमैन जंगुल खान ऐं ॿियनि जो चवणु हो त कॉलोनी जे चइनि पासनि खां चोर दरवाजा कढिया विया हुआ, जंहिं सबबु आए ॾींहुं चोरियूं ऐं वारदातूं थींदियूं जिन खे असां बंदि कयो आहे। लेबर कॉलोनी कमेटी जा तमाम दोस्त पांजी मदद पाण तहत लेबर कॉलोनी में कम भी करायूं पिया, जेके चोर दरवाजा आहिनि उहे बि बंदि करायूं पिया, जंहिं में SSP साहब सां ताउन करे थो। चूंडियल नुमाइंदा MP MNA या जितों जो जेको चेयरमैन आहे को बि असांजी सार लाइण न आयो आहे, वोट वठी विया, लेकिन हिन महिल ताईं कोई न आयो। असां पंहिंजी मदद पाण तहत कमु कयूं पिया। आला हुकुमनि खे गुज़ारिश आहे त असां लेबर कॉलोनी वारनि जी वाहर कई वञे ऐं असांजा जेके मसइला जाइज़ आहिनि हल कराया वञनि। ड्रेनेज ख़तमु आहे, दीवार किरी वियूं आहिनि, चोर दरवाजा आहिनि, असांखे ॾाढी तकलीफ़ आहे। हुननि चयो त असां अल्फतर टीम जे सहकार सां कॉलोनी जो पाण कमु कराए रहिया आहियूं। हाणे असां मां को बि वोट जी उमेद न रखे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk